पेशावर में मस्जिद अंदर जुमे नमाज दौरान थियल धमाके जो केस सरकारी फरियाद ते दाख़िल कयो वियो। पुलिस अहलकारनि समेत 27 शहीदनि जी जनाज़े निमाज़ बि अदा कई वई। केस खान रज़ाक थाणे जे SHO जी फरियाद ते CTD थाणे ते दाख़िल कयो वियो। धमाके में शहीद थियलनि जी जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन जो सिलसिलो बि जारी आहे, जॾहिं त 57 ॼणनि जी शहादत ते शहर में सोग वारो माहौल आहे। इलाइक़े खे कानून लागू कंदड़ इदारनि जो कड़ो बरक़रार आहे। धमाके की जांच भी जारी है। बे पासे शहीद थियलनि बिन पुलिस अहलकारनि समेत 27 ॼणनि जा मढ़ संदन आबाणे इलाक़नि में मिट्टीअ मां हवाले कया विया। आपघाती हमले में शहीद थियल अहलकारनि जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन्स में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में खैबर पख्तूनख्वा के वॾे वज़ीर महमूद खान सूधो शहरनि सियासी समाजी अगवाननि वॾे अंग में शिरकत कई। धमाके दौरान शहीद थियल 27 ॼणनि जी जनाज़े निमाज़ भी संदन आबाणनि ॻोठनि में अदा कई वई। शहीदनि जी जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अगवाननि पुलिस अमलदारनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त शहर में माहौल सोगवार आहे। गुज़िरियल ॾींहुं जामा मस्जिद में जुमे निमाज़ दौरान धमाके सबब 57 ॼणा शहीद ऐं 190 ज़ख़्मी थी पिया हुआ।